ख़बर अवां सां शेयर कंदासीं नाज़रीन। ठटे मां जिते झंपीर जिदे कोहिस्तान 7 भाङे 1 जी अहवारी जी रेवेन्यू रिकॉर्ड में वॾे पैमाने ते जालसाज़ी जो इंकशाफ थियो आहे। बासर कराची जे बिल्डर के मुख़्तलिफ़ सर्वे नंबरनि जी एराज़ी जी मालिकी ॾेखारे 3500 एकड़ कोहिस्तान जी ज़मीन विकिरो करे ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुख़्तलिफ़ फ़र्ज़ी नालनि ते खाता ॼाणाए अरबे रुपयनि जी ज़मीन कूड़ियुनि दाख़िलाउनि ज़रिए बिल्डर्स खे विकिरो करे ॾिनी वई आहे। बासर पारां विकिरो ॾेखारियल सर्वे नंबर 19, 28, 37, 40, 41 ते 2-3 समेत ज़ाहिर कयल सर्वे रिकॉर्ड बि जाली हुजण जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं। ठटो मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी ठटे जे कोहिस्तानी इलाइक़े में ज़मीननि जी जेका आहे गैर क़ानूनी तौर ते वालार वारो सिलसिलो जारी आहे। वॾे पैमाने ते झंपीर तपो झंपीर जेको गुज़िरियल 2006 ईस्वी खां वठी हुनजो रेवेन्यू रिकॉर्ड सस्पेंड थियल आहे, छाकाणि जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जालसाज़ी ज़रिए खाता थींदा रहिया आहिनि, जंहिं करे रेवेन्यू बोर्ड पारां उनखे सस्पेंड कयो वियो आहे। उनजे बावजूद बि कूड़ियुनि दाख़िलाउनि ते ज़मीन जे ख़रीद व विकिरे जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु इंकशाफ साम्हूं आयो आहे, जंहिंमें रेवेन्यू रिकॉर्ड जिनमें हेराफेरी करे कूड़ियूं दाख़िला रखण खां पोइ ठटे जे हिकु बासो वडेरे पारां रेवेन्यू अमलदारनि सां ऐं रेवेन्यू इंतज़ामिया सां मिली भगत खां पोइ 3500 एकड़ ज़मीन जेका आहे तपो झंपीर जेका नूरियाबाद झंपीर जी क़ीमती ज़मीन आहे, जेका स्टेट लैंड आहे, सरकारी ज़मीन आहे, उन ते मुख़्तलिफ़ फर्ज़ी नालनि ते उन मालिकी जे ज़ाहिर करण खां पोइ पावर ऑफ अटॉर्नी ॼाणायो आहे बासुर वडेरे। उनखे कराची जे हिकु बासुर बिल्डर माफ़िया सां 3500 एकड़ ज़मीन जेका आहे हिक ई वक़्त ते अरबे रुपए जी क़ीमत में उनखे विकिरो कयो आहे। अहिड़े क़िस्म जो इंकशाफ उन वक़्तु साम्हूं आयो आहे जॾहिं अहिड़े बिल्डर पारां जेको आहे अख़बार में इश्तिहार जारी कयो वियो आहे त उहो सौदो करे रहियो आहे ऐं अहिड़े क़िस्म जो हुन सां गॾोगॾु हुन रेवेन्यू जे सब रजिस्ट्रार ऑफिस सां राब्तो कयो आहे। जंहिंखां पोइ इहा अखर साम्हूं आया आहिनि ऐं हक़ीक़त छिड़काई साम्हूं अची रहियूं आहिनि त कोहिस्तान जी ज़मीन जेका सुपर हाईवे खां झंपीर ताईं, झंपीर जे आसपास जी तपो झंपीर जी जेका आहे हज़ारें एकड़ ज़मीन हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ कूड़नि खातनि जे ज़रिए सेल थींदी रही आहे। वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ॿी ख़बर अवां सां शेयर कंदा